तकलीफ़ूं पहुचनि थियूं। अॼु बि हिकिड़ो माण्हू आयो, शायदि कल्ह, ॿुधाईं त साईं असांजे घर में पत्थर था लॻनि, माण्हू केरु बाहे कोन, भितर था लॻनि, केॾीमहिल गंदगी गिलाज़त खणी असांजे मानी में उछलाए था वञनि, केॾीमहिल न्याणी किरी पई आहे, केॾीमहिल पुटु बेहोश लॻो पियो आहे। अहिड़े क़िस्म जा घणा केस रोज़ानो अचनि था ऐं घणा मुस्लमान मुब्तला नज़र अचनि था। इन मसइले खे असां क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में ॾिसूं त जिन्नात छा आहे, आहिनि बि आहिनि कोन। हिकिड़नि माण्हुनि जो नज़रियो आहे त इहो माण्हुनि जो वहम आहे, ख़्याल आहे, जिन आहिनि कोन। हिकिड़ा जिन्ननि जे वजूद जा इनकारी आहिनि, हिकिड़ा इकरारी त आहिनि पर उन्हनि जे नुक़सान पहुचाइण खे क़बूल ऐं तस्लीम न कंदा आहिनि। इन बारे में मुंहिंजी दिलि चवे थी त तव्हांखे क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में बाख़बर कयां ऐं इन मुसीबत खां छोटकारे जे लाइ अल्लाह ऐं उन जे हबीब कहिड़ी राह ऐं रस्तो सेखारियो। क़ुरान अज़ीज़ मझां जेकी चंद लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया, रब्बे ज़ुल जलाल फरमायो, इन्नहू यराकुम, बेशक इहो तव्हांखे ॾिसे थो, हुवा व क़बीलुहु, इहो पाण बि ऐं इने जे क़बीले वारा बि, उहे तव्हांखे ॾिसनि था। मिन हैसु, इन हाल में, उन जाइ खां, उन अंदाज़ में जो तव्हां उन्हनि खे नथा ॾिसो, तव्हां उन्हनि खे नथा ॾिसो, पर इहो ऐं इन जा क़बीले वारा तव्हांखे ॾिसनि था। इहो केरु आहे? शैतान। इहो शैतान ऐं शैतान जे क़बीले वारा इहे तव्हांखे ॾिसनि था, पर तव्हीं उन्हनि खे नथा ॾिसी सघो। शैतान जिन्ननि मझां आहे, वकान मिनल जिन्न, शैतान क़ुरान जो नस आहे त शैतान जिन्ननि मझां आहे। क़ुरान पाक जे इन लफ़्ज़नि मझां, क़ुरान जे नस क़तई मझां साबित थियो त शैतान या जिन्नात उन जो क़बीलो आहे। क़ुरान पाक जी हिकु पूरी सूरत आहे जंहिं सूरत जो नालो आहे सूरतुल जिन। जिन ग़ैब आहे, बुझो आहे, जेको ज़ाहिर जे अखियुनि सां नज़र नथो अचे, पर अल्लाह जे क़ुरान जी शाहिदी काफ़ी न आहे। ॻाल्हायो, ख़ुदा जो क़ुरान जे शइ जो इक़रार करे त हीअ शइ आहे, असांखे मञणो आहे। इहो मञण ई ईमान आहे। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, मोमिन उहे आहिनि जेकी कुझ जे मथां ईमान आणींदा आहिनि। हिकिड़ा माण्हू चवनि था भला जे आहे त ॾिसण में छो नथो अचे, जिन आहिनि, शैतान आहे त नज़र अचणु खपे। भई ॻाल्हि ॿुधो न, इहे त कोन्हे त हर शइ ॾिसी पोइ मञिजे। हज़ारे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ॾिसण में कोन थियूं अचनि पर मञूं था आहिनि। समझो, के थप्पड़ हणो, कंहिंखे लपाट हणो त झगड़ण जे लाइ तयारु थींदो। अब छो थो झगड़ी? अदा तूं मूंखे धक कयो आहे, मूंखे सूर थियो आहे, चओसि त सूर ॾेखार। किथे आहे सूर? ॾेखार। ॾेखारींदो सूर? भला ज़िंदा वेठा आहियूं, असां में ज़िंदगी आहे, रूह आहे असां में। तव्हां रूह ॾिठो आहे? ॻाल्हायो। कोई हिकिड़ो चवे त मूं ॾिठो आहे,
रूह ॾिठो रूह आहे या कोन्हे आहे न माण्हू मरी वियो छा चवंदा दा रूह परवाज़ करे वियुसि माण्हू साॻियो आहे पर मुर्दो पियो आहे छो रूह परवाज़ करे वियुसि सॼी दुनिया मञे थी त इंसान जे अंदर में रूह आहे रूह कंहिं अॼु ताईं ॾिठो कोन्हे मलाइका अल्लाह जा फरिश्ता आहिनि पुलनि ते वेठा आहिनि क़ुरान चवे थो नबी जी हदीस बीठी आहे त मलाइका पर नज़र कोन था अचनि पर ख़ुद ख़ुदा जी ज़ात आहे पर ॾिठी अॼु ताईं कंहिं कोन्हे तव्हां ॾिठो आहे हाँ जे ॾिठो त मुंहिंजे मदीने वारे साईं हाँ ॾिसो था बोरड हे चाहे मुंहिंजे हथ में चाक ॾिसो था हा ही चाहे कुर्सी आहे ॾिसो था आहे अदा हा मञूं था आहे भला अल्लाह आहे तव्हां ॾिसो था छोकिरनि जो से असां कोन था ॾिसूं चइबा हुजे त पोइ नज़र अचे न कुर्सी नज़र अचे थी आहे माना नज़र अचे थी टेबल नज़र अचे थी बोर्ड नज़र अचे थो भित नज़र अचे थी चाक नज़र अचे थो माना आहे त नज़र अचे थो अल्लाह हुजे त नज़र अचे न हाणे नंढड़ा ज़हन कच्चा ज़हन हो बण सां नामुराद उन्हनि खे पियो खारे दहरियो कम्युनिस्ट चवनि असां त कोन ॾिठो आहे चइबो हे बेअकुल आहे मास्तर कावड़ जी वजे भेण मूंखे बेअकुल चई जोरा जिसी आहे अकुल त ॾेखार न हींअर त तूं इहो दलील पियो ॾी न सोच ही गलत हवाए कंहिं कोन ॾिठी आहे पर आहे महसूस थिए पई आहे इन तरह सां जिन्नात अल्लाह जी मखलूक आहे जेका नज़रुनि खां पोशीदा लिकल आहे असां हिननि नज़रुनि सां उन्हनि खे ॾिसी नथा सघूं पर अल्लाह जे क़ुरान जी शाहिदी काफ़ी शासी शाहिदी आहे त जिन्नात पर उहे जिन जेके इंसाननि खां बि घटि आहे इंसान को पैदा थियो आहे जिन अॻु में जो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी मिट्टी ॻोही पे वई असांजो बाबो असां इंसाननि जो अबो जिन महिल मिट्टी ॻोही पे वई त ओॾी महिल बि इहो पिण सां मौजूद हुयो अॻु में हुयो न 6 लख साल अॻु में इबादत कई हुई माना इंसान जी तखलीक खां बि जिन्नात आगाट आहे इंसान खे रब मिट्टी में पैदा कयो ऐं जिन्नात खे रब करीम बाह मजा पैदा कयो खुलिक मिन मारिजिम मिन नार बरंदर बाह जो शोलो हूंदो आहे शोलो जेको ईअं टांडो जेके सरबो आहे टांडो उन टांडे मझा जिन्नात खे पैदा कयो समझो था उन्हनि में नर भी आहिनि मादियूं भी आहिनि ऐं उन्हनि जो नस्ल भी वधे थो नस्ल जीअं इंसान जो नस्ल आहे न इंसान जो नस्ल वधे थो ॿार बच्चा पोटरा पड़पोटरा इन तरह सां जिन्नात जो नस्ल भी वधे थो हिकिड़े मज़ा वरी उन जो खानदान नस्ल वधंदो रहे थो मुंहिंजा पिरी प्यारा ये जिन्न रहन किथे था हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त जिते भी इंसान रहन था उन्हनि जी छत जे मथां जिन्न भी रहंदा ऐं ॿी रिवायत में आहे त जेकी बदबूदार शयूं बाथरूम काकूस घोड़नि जा इस्तबल माल जा वथाण मोटरा के बदबू वारियूं जायूं उते जिन्नात रहंदा आहिनि या वैरान पट बयाबान उन्हनि में जिन्नात रहंदा आहिनि जो मथो रहनि था इंसान जिते रहंदो आहे उहे जायूं नज़ीफ साफ़ ऐं सुथरियूं जायूं हूंदियूं इंसान तमामु बदबू खे नापसंद कंदो आहे जिते इंसान रहंदो आहे उहा जाइ साफ़ सुथरी हूंदी आहे
काकूस या बदबूदार जायूं इन इन्ही हदीसुन के तत्बीक दींदे उलमाए किराम लिखियो त जेकी मुसलमान जिन हन उहे नजाफत सफाई के पसंद कंदा हन उहे इंसानन सां गॾु रहंदा आहिनि जेकी काफिर जिन हन फासिक बदकार जिन हन उहे गंदियुन ऐं बदबूदार जायुनि में रहंदा आहिनि ॻाल्हि सम्झो ऐं उहे खाईंदा बि आहिनि उहे पीअंदा बि आहिनि उहे जीअं इंसान खाए पीए थो तीअं जिन्न बि खाईंदा पीअंदा आहिनि हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां मां जॾहिं को पीए त सॼे हथ सां पीए को खाए त सॼे हथ सां खाए खॿे हथ सां पीअंदो बि शैतान आहे खॿे हथ सां खाईंदो बि शैतान मालूम थियो त शैतान खाए पीए थो जी एॾी गुल मोहम्मद खे निंड यको मां वेठो हिन खे ॾिसां हा हा सम्झो था त इहे इंसाननि सां गॾु घरनि में रहंदा आहिनि हदीस पाक में आहे त जे घर में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ियो वञे अल्लाह जो नालो वरतो वञे अल्लाह जो ज़िक्र कयो वञे त ये जिन चवंदा आहिनि त हिन घर में हाणे अॼु असांखे न को मानी मिलंदी न को पाणी मिलंदी भॼी वेंदा पर जेकी खाधऊं पीतऊं रधियूं पचायूं अल्लाह जो नालो न वरतऊं रब जो ज़िक्र न कयूं बिस्मिल्लाह न पढ़ियूं त पाण में चवंदा आहिनि त हिते असांजो खाधो पीतो अॼु ढव आहे अॼु हिते खाईंदासीं पीअंदासीं हिननि सां गॾु क़िबला साईं जा जिन घणा मुरीद हुया आहिनि साईं जन पुछा कयो हिकिड़े जिन खां ख़बर आहे तव्हां खाईंदा पीअंदा किथां चइजे मायूं जेॾी महिल पाण में झेड़ो करियो न असां रड़े वेंदा आहियूं ॿार निकिरी पवंदा आहिनि इन जे करे तव्हां पंहिंजा दर बंदि कयो ऐं ॿारनि पंहिंजनि खे घर में विहारींदा मग़रिब खां पोइ ॿारनि खे मग़रिब खां पोइ ॿारनि खे थकल वेठा आहियो सीउ लॻो अथव हा सीउ लॻो अथव पहिरीं प्यारा त इहे इंसाननि सां गॾु रहंदा आहिनि ऐं के इन्हनि मज़ा बदबूदार गलीज़ जायुनि ते रहंदा आहिनि ऐं जंहिं इंसान जेॾी महिल मानी खाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नथो पढ़े त उहे बि उन सां खाधे में शरीक थी वेंदा आहिनि ऐं पानी पीअण में बिस्मिल्लाह नथो पढ़े त पानी पीअण में उहे बि उन सां शरीक थी वेंदा आहिनि पर जॾहिं अल्लाह जो नालो वठे थो त शैतान भॼी वेंदा आहिनि जिन भॼी वेंदा आहिनि ऐं जिन उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जिन आहिनि हिकिड़ा अहिड़ा सरी आहिनि जेकी हवा वांगुरु हूंदा आहिनि हवा वांगुरु ऐं उहे थोरे वक़्त में घणो मुफ़ासिलो तय करे वठंदा आहिनि ऐसी ताईं जो मशरिक़ खां मग़रिब ताईं वञण में उन्हनि खे देरि न लॻंदी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी बारगाह में इफ़रीत नाले जिन वेठो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त राणी बिल्कीस हिते पहुची वई आहे केरु आहे तव्हां में जेको हुन जो तख़्त खणी अचे क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न क़ब्ल अन आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक इफ़रीत नाले जिन चयो त सही मूंखे मोकिलियो 80 गज डिघो हुयो 40 गज उच्चो हुयो जेको पहरेदारनि में चौकियुनि में कुर्फन कड़नि में बंद हुयो पर पावर त भिड़दा जिन जो ॾिस न जे मूंखे मोकल ॾे त मां थो इहो तख़्त खणी अचां साईं फरमाए त भला घणो टाइम लॻंदुई चेसी बस तुंहिंजी दरबार या मजलिस ख़त्म ई घणो लॻंदुई चेसी क़ब्ल ऐं यरतद इलैक तरफुक अख चिंबण खां अॻु में तख़्त हाणे हाज़िर
मालूम थियो तो हजरत इंसान जो पावर जिन्नात का भी मथी है। हाँ, हजरत इंसान जो पावर जिन्नन का मथी, पर हर इंसान न इंदहू इल्म मिनल किताब, जे वटे इल्म किताब जो अज़ीज़ान गिरामी, तो ये सरियु सैर है, किथे वजन चाहन वही सघन था, काशे वजन चाहन खणी अची सघन था, ऐं का सूरत बदलाइण चाहन तो बदलाए सघन था। जिन्नात सूरत मटाइण चाहन तो ये सूरत बि मटाए सघन था। हिकड़ी रिवायत में आ त जिए यहूदियुनि ते अल्लाह डमरियो, यहूदियुनि जे मथा खुदा जी ज़ात डमरी त के भोला थी विया, के बांदर थी विया। नस्ल जेको अचे पियो भोलो बाक़ायदे माण्हू वांगुरु हूंदो आहे, बांदर बाक़ायदे सां माण्हू वांगुरु हूंदो। के जिन्नन में हिकड़ी कौम हुई जन अल्लाह जी बेफरमानी कई, उन्हनि ते अल्लाह डमरियो, पोइ उन्हनि खे रब अज़ाब ॾिनो, पोइ ये नाग बणजी विया, के विछू बणजी विया, के बदशक्ल बणजी विया। ये अल्लाह जे बेफरमानी जे सबब। तो ये मुख्तलिफ सूरतुनि में हूंदा आहिनि, कॾहिं नांग जी सूरत में हूंदा आहिनि, कॾहिं कुत्ते जी सूरत में हूंदा आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो कारो कुत्तो अलकल्बुल अस्वद शैतान, कारो कुत्तो शैतान, खुसूसन कारो कुत्तो जंहिंखे हितो अछा ॿ टिका हूंदा आहिनि, अखियूं अखियुनि जे मथां वरी अछा ॿ टिका हूंदा आहिनि। इहो कुत्तो जेको हो शैतान, इहो जिन्न। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन अहिड़े कुत्ते खे मारे छॾण जो हुकुम ॾिनो आहे। अज़ीज़ान गिरामी, तो ये ॿियनि जानवरनि जूं सूरत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इन शैतान यजरी मजरी दम, शैतान इंसान जे रगुन में ईअं डोड़ंदो आहे जीअं रक्त रगुन में डोड़ंदो, अंदर में ईअं सुराहियत करे वेंदो, अंदर माण्हू जे में ईअं दाख़िल थी वेंदो आहे जो पोइ उन जे हवासन ते उन जो कब्ज़ो थी वेंदो। माण्हू जे हवासन ते जिस्म माण्हू जो हूंदो आहे, पर उन में कुवतूं ऐं कुदरतूं उन जिन्न जूं कार फरमा थी वेंदियूं। हिकिड़ो माण्हू ॾिठो बिल्कुलु अनाड़ी, बिल्कुलु अलॻि बे पढ़ियल कोन, उन जे अंदर में जिन आयो, सही यासीन सूरत ईअं पियो तजवीद ऐं तरतीब सां पढ़े जीअं कारी पढ़ंदा आहिनि। ॻाल्हि समझो? वरी जेमहिल जिन निकतुसि, भाई यासीन पढ़ो, केॾांहुं कोन थी अचे, अरे हींअर पे पढ़ी ॾाढो तर 500 रुपए कढी, चई मूंखे ख़बर ई कोन्हे। यानी उन जिन जूं जेके पोटेंशियलिटीज़ आहिनि, उन में कुवतूं आहिनि, उन में कुदरतूं आहिनि, उहे इंसान जे बदन मां ज़ुहूर पज़ीर थींदियूं आहिनि। जेकॾहिं उहो जिन पाण पढ़ियल आहे त उन जो पढ़ियल वारो अंदाज़ ज़ाहिर थींदो, जेकॾहिं उन में कुवत कुदरत आहे त उहा ज़ाहिर थींदी। ऐं घणा जिन जादूगर भी हूंदा आहिनि, घणा जिन जादूगर भी हूंदा आहिनि, उहे पंहिंजे जादू जो असर भी हलाईंदा आहिनि इंसाननि जे मथां। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, मदीने वारे साईं फरमाए त जीअं इंसान जी नज़र लॻंदी आहे तीअं जिन्ननि जी बि नज़र लॻंदी आहे, जिन्ननि जी बि नज़र लॻंदी आहे। अल ऐन हक़ुन, नज़र हक़ बरहक़ आहे, नज़र लॻी पवंदी। असां बलोचिस्तान वियासीं, सो हिकिड़े फ़क़ीर मूंखे ॿुधायो, चईं हिते ॿ नाज़रूं हुया, नज़र अहिड़ी हूंदी आहिनि जो बसि ईअं हणनि त या खारनि या मारनि। सोचीं त हीअं ॿई नाज़रूं पाण में गॾिया, चई अचो त भला नज़र आज़मायूं त कंहिंजी मथे आहे। हिकिड़े पत्थर ॾिठो, वॾो पत्थर, वाह वाह पत्थर त कहिड़ो भलो आहे, पत्थर त ॾिस पत्थर आहे या छा आहे, हीअं जो चई त ठगा थी वियोसीं, पत्थर एतिरा बोरा बोरा बोरा। वरी जीअं कहू जो वण बीठो, जो कहू जो वण
बे चयो वाह वाह जो वणो सिधी काठी उभी बीठी हुजे वाह जो वण जे हीअं जो वण चीरियो त हेॾे वञी किरियो हेॾे वञी अलाइन हक़ुन नज़र हक़ ऐं बरहक़ नज़र लॻंदी जीअं इंसान जी नज़र लॻंदी आहे तीअं जिन्नात जी नज़र बि लॻंदी ऐं उहे असुल खां वठी असांजा दुश्मन आहिनि ॻाल्हि ॿुधव न असुल खां वठी जॾहिं हज़रत आदम खे बाबा साईं खे जो न अलाह ताला पैदा कयो त हिनखे उन ॾींहुं घड़ी बुखार चढ़ियो वो टेम्परेचर अञा वधेसि पर घटिजेसि कोन सम्झो था इंसाननि सां उन जो उन ॾींहं खां वठी तकरार हले पियो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रब हुकुम ॾिनो त हिनखे सजदो कयो फसजदल मलाइकत कुल्लुहुम अजमऊन सभिनी मलाइकनि सजदो कयो इल्ला इब्लीस अबा वस्तकबर इब्लीस इनकार कयो सरकशी कई ऐं वॾाई कई की सजदो न कंदुसि छो न कंदे चवण लॻो त ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन मुंहिंजा मौला तो मूंखे बाहि मां ख़लक़ियो आहे ऐं हिनखे मिट्टीअ मां पैदा कयो थी अना खैरुम मां हिन खां भलो आहियां रब फरमाए त मुंहिंजे ख़लीफ़े जी इज़त न कई तो ते लानत आहे मुंहिंजी क़यामत छाची काल रब बिमा अग़वैतनी ए मुंहिंजा मौला तो मूंखे गुमराह कयो आहे इन आदम जे करे हाणे इन जे औलाद खां मां बि कसरूं कढंदुसि इन जे औलाद खां मां बि कसरूं कढंदुसि रब फरमाए तोखे मोकल आहे मां रब तोखे ढिघरस थो ॾियां मोहलत थो ॾियां पोइ इजाज़ो जॾहिं मालिक को मिली वियुसि वो बि दिलेर थी वियो हाणे दुश्मनी अॼु ताईं हुनजी इंसान सां हले थी पई हाँ इन्हनि मंझि पोइ जेकी मुस्लमान थी पवनि था नेक बणजनि था सालिह बणजनि था इन्ना मिनल कासितून व मिन्ना दून ज़ालिक के नेकोकार आहिनि के सालिह आहिनि के दुर्वेश आहिनि के अल्लाह जा वली बाना आहिनि बरगुज़ीदा बाना आहिनि हिते असां फ़कीर आहे उन जे घर में जिन रहंदो आहे वो फ़कीर पाण उनखे ॾिसंदो आहे वो मूंसां ॻाल्हि पियो करे चईंसीं कॾहिं हीअं सजदे में जो वेंदो आहे त हिकिड़े सजदे में सॼी राति पूरी थी वेंदी अथसि जो असां ॾिसंदा आहियूं केॾी महिल सजदे में रोंदो आहे जो हुन जे ॻोढ़ा हीअं वेही हलंदा आहिनि फर्श ते हुन जा ॻोढ़ा वेही हलंदा आहिनि असां ॾिसंदा आहियूं केॾो नेक ऐं वो असुल हज़रत पीर कुरैशी साहिब जो मुरीद आहे पोइ वरी चई जॾहिं हज़रत पीर कुरैशी वफ़ात कई त पोइ मां चयो रहमतपुर शरीफ़ में पीर मिठा साईं वटि रहे वो पीर मिठा साईं जे वफ़ात खां पोइ बाबा साईं जन जी बैत कई कि मां साईं जन जे दरबार ते आयुसि साईं जन जो जेका तिलावत कंदा आहिनि मिठड़ो आवाज़ मूंखे ॾाढो वणंदो हाणे ॻोठ वतन छॾे जे मातली में रहियो आहियां हाणे ज़िंदगी हिते ई साईं जे आस्थाने ते पूरी कंदुसि त इन्हनि में नेक बि आहिनि सालिह बि आहिनि दुर्वेश बि आहिनि आबिद बि आहिनि ज़ाहिद बि आहिनि ऐं बदकिरदार बि आहिनि फासिक बि आहिनि माण्हुनि खे ईसाइण वारा ज़ालिम ऐं बेरहम कुद्दा गलीज़ ज़हनियत वारा उहे बि इन्हनि में आहिनि ॻाल्हि सम्झो था जेकी चङा आहिनि से चङा आहिनि जेकी बुरा आहिनि से बुरा आहिनि उन्हनि बुरनि जो कमु बुराई करणु सम्झो था त हाणे असीं इंसान थी पियासीं आजिज़ ॻाल्हि आहे सिधी जे ॾिसण में अचनि अथव सो असां त कोन घटायूं के माण्हू जिननि जा पोस्ता माई हूंदी झेड़ेकार माई सो हिकिड़े घर में जिन रहंदा उन खजीअ जो वण हूंदो खजीअ जो जिन वरी मशहूर हूंदो आहे छितो सो खजीअ में जिन रहंदा बसि राति थिए ऐं इहे सिरोटा खणी हणनि घर में भितर हणनि सिरोटा हणनि घर वारनि खे निंड करणु न ॾियनि सो उहा झेड़ेकार माई का अचे पहुती उन ॻोठ में उन खजीअ में उन घर वारे अची चयो ॻाल्हि ॿुधई अॼु फलाणी माई आई अथई
सो जान छड़े साजी ने तो माई के वठी दिए चाहे तो ने जिन रड़ियो के खुदा जो वास्ते ने माई के ना जे मां खची चढ़ियो तो समझो था मायूं बके केड़ियों भटारियों जिन बना दे समझो था इन ये इंसानन सा इन जो ताल्लुक रहे थो इंसानन सा जिन्नन जो छो त घर में गड रहण खाइण पीअण उथण वेहण गड रहे थो न इने जे करे मुझे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आदाब बाकायदे सा जिन्नात जा आदाब सेखारिया हन पंजी उम्मत के पंजे साहबा किराम के वेंदा तो उनन के इनन गालियुन का भी बाखबर कंदा त तवा सा गड ये मखलूक भी रहे थी पई उन का एहतियाती तदबीरूं उहे भी पंजे उम्मत के सेखारींदा होया मसलन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त काकूसन में गुस्ल खानन में जिन रहन था जडे तवा काकूस में दाखिल थियो त पो ही चवंदा कयो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुस वल खबाइस ए मुजा मौला खबीस जिन्नन ए खबीस जिन्नड़ियुन का मां तुंजी पनाह थो वठां खुबूसी वल खबाइस नर मादी इन हदीस मजा इहो दलील मिलो त जिन्नन में नर बा आहिनि मादियूं बा ऐं उन्हनि जे शर खां अल्लाह जी पनाह वठण जे लाइ मदीने वारे साईं पंहिंजे उम्मत खे तालीम ॾिनी समझो था जॾहिं असां पंहिंजे नबीअ जे तरीक़े खे नथा अपनायूं तो एड़ा भेण सा ठोया ठोया जिन मुसलमान के तकलीफ दा पहुंचाए छो तो असां पंहिंजे पाक नबी जो तरीक़ो छॾे ॾिनो पंहिंजे महबूब जी सुन्नत छॾे ॾिनी खुदा जी इज्जत जो कसम असांजो दीन असांजो इस्लाम एडो वसी आ जो का बि एड़ी गाल नाहे जेका मदीने वारे साईं असांखे सेखारी न यो जिंदगी जो हिकिड़ो हिस्सो आ यो जिंदगी जो हिकिड़ो हिस्सो आ जे बारे में घणन ज़हनन के इन गाल जी खबर ना है घणा मानू बेखबर आहिनि इन मामलात का तेजे करे मुझी दिल चवे थी अॼु तव्हांखे सॼो बयान ही इन बारे में ॿुधाए बचण जा तरीक़ा भी ॿुधाया न साईं हीअं ज़कात जो सदके जो माल गॾु थियो सो मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो अब्बू अम्मा मुझा बच्चा मदीने वारे ता कुर्बान कया मुझे सोने हबीब हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा के साईं फरमायो त अबू हुरैरा इन जी चौकीदारी तू कर इन माल जी चौकीदारी कर हाज़िर क़िबला जी मां वेठो आया चौकीदारी वेठो कया सो रात थी हिकड़ो मानू आयो सो ही अचे झोल भरी सदके जे माल में जा अजी झोल भरी वनी वरतो मां अरे छा तो करी मिस्कीन आया गरीब आया अयाल वडो थम मना अयाल बथन न भागन अयाल थम वडो मिस्कीन आया गरीब आया बचड़न जे ला खयूं तो व냐 अन्न मुखे छड हज़रत अबू हुरैरा रहमदिल बा खणी निर्मल फजर ते आयो ओ इनके उथारीस पोयो फजर ते जो पोतो त मदीने वाले साईं अञा हिन गाल कई कान हबीबन अगे पान बुधाईस वाह वाह मुझे महबूब जो इल्म मदीने वाले साईं के रब इल्म अता कयो अबू हुरैरा रातों के चोर जी गाल बुधाए जिसे ही आयो जी मुझो अयाल आम चढ़ायन बुख ते न सो सही मुखे अन्न खणी तो वञा पर फमे यो कूड़ो वरी इंदी हाने न खण ॾिजेस वरी इंदी बी रात थी चई त मां बि ताड़े वेठुस महबूबन फरमा जरूर इंदो ओ केॾी महिल हो मो तरियो इन साल जे वरी झोल भरी
वही वरतो मां अरे हे छा तो करी चे मिस्कीन आया गरीब आया अयाल वडो थम बचड़ा थम मेहरबानी बेना कल ही कूड़ हणी वही मुझे अज न छदीनो साई अज तो के वठी महबूबन करीमन जे अगियो पेश कंदुस न मां मिस्कीन आया मेहरबानी कर वरी मिन तू इलाज कई से आखिर छदे वरी जो फजर ते आयो तो मुझे सोने हबीब फरमाया अबू हुरैरा रातों के चोर जी गाल बुधा चेक बुलायो रात चई ते मां मिस्कीना गरीबा याल तुम बचड़ा तुम मु तो छड़े नो मास पर वो कूड़ो हुयो वरी इंदी मोटी टी रात थी हाणे मुझो अज पक्को दिल में कयम ख्याल ते हाणे न छड़ी दो मास टी रात थी दिसा तो वरी आयो बोतार आयो हो अचे खण शुरू कई मुझे अज न छड़ींदो मां हणा तू बड्डी मूसा दो वैसा खाती कया अज न छड़ींदो सुक झलियो मास अगर घणी मिनथू कई आजियूं कई हेडो होडो मुझो अज तो गनाए छड़ा जे भला हाणे गाल बुध मुखे छड मां तो एकड़ो नुस्खो दई दो जे महबूबन फरमाया तू कूड़ो ही सो तू केड़ो सच गालाईंदे के न तू गाल मुझी बुध न जे भला बुधा जे गाल ही आहे त जेकरे तू आयतुल कुर्सी पढ़ी आयतुल कुर्सी पढ़ी तो उन्हें डी या उन्हें रात जे में पढ़ी तो शैतान तुझे वेझो ही नहीं जिन तुझे वेझो ही नहीं उन्हें जे शर का तू महफूज रहंदी भाई गाल भली बुधाई ध्यान भला वन और सुबह जो साईं करीमन जी बारगाह में तो सरवरे आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायस त अबू हुरैरा रातों के चोर जी गाल कर जैसे रात मिलदारी ही भी गाल करे विवा छा चई विवा चीज़ ही गाल कई तो आयतुल कुर्सी जे बारे में बुधाई पान फरमायो तो यो हुयो कूड़ो पर जेका तो के गाल बुधाई थई या सच्ची है इन जी मां मोहम्मद करीम तस्दीक तो कया हबीबन करीमन तस्दीक फरमाई त असांजे लाइ त ईमान थी वियो न हाँ प्यारा दोस्तों जेकॾहिं तव्हां रात जे वक्त में आयतुल कुर्सी पढ़ो या ॾींहं जे वक्त में आयतुल कुर्सी पढ़ो तो उहो ॾींहुं उहा रात शैतान जिन तव्हांजे मथां हमलो कोन कंदो न चई सुभान अल्लाह हाँ मुझा मुर्शिद करीम अल्लाह सदन मज़ार ते लखे रहमतूं वसाए पान फरमाईंदा तो जेकॾहिं रात जो सुम्हण महिल 3 भेरा आयतुल कुर्सी पढ़ी हिय आंगुर जो इशारो करे फीणो रखी छॾियो पंहिंजे घर जे ॼणु तव्हांजे घर ते लोहो कोट चढ़ी वियो न चोर चोरी करे सघंदो न धाड़ेल फुरे सघंदो न शैतान अची सघंदो न जिन तव्हांखे नुक़सान पहुचाए सघंदा तव्हां अल्लाह जी हिफ़ाज़त में अची हाँ अॼु हिकिड़ो ॿियो नुस्ख़ो बि तव्हांखे ॾींदुसि अहिड़ो नुस्ख़ो थो ॿुधायां जो शैतान जी नानी खे बि ताक़त न आहे को जिन तुझे वेझो अची सके इंशाअल्लाह हाँ तौबह सूरत जी आखिरी आयत 11 भेरा सुबह जो 11 भेरा शाम जो सुबह जो पढ़ी तो शाम ताईं जमीन आसमान जे आफतुन शामतुन मुसीबतुन खां दर्दन खां दुखन खां शैतानन खां जिन्नन खां तो अल्लाह जी हिफाजत में वरी जे रात जो पढ़ी तो रात सजी अल्लाह जी हिफाजत तौबह सूरत जी आखिरी आयत फ़इन तवल्लो फ़कुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कल या तौबह सूरत जी आखिरी आयत आहे जेकॾहिं 11 भेरा सुबह शाम पढ़ो तो अल्लाह पाक जल्ल शानू तव्हांखे इन्हनि जिन्नात ऐं शरीरनि जे शर खां अमन ऐं हिफ़ाज़त में रहे समझो ऐं जेकॾहिं
घर में जिन खेस था कन तकलीफ था पहुंचाइन केडी मल भितर था आणन केडी मल पत्थर था आणन त पो ओडी मल छा कयो जो 3 ॾींहं मुसलसल घर जे चैनी कुंडुन ते बांगू चो बांग चैनी कुंडुन ते पेरी उत्तर वारी सजी कुंड का शुरू कयो चैनी कुंडुन ते बांग चो अल्लाह जे नाले वठण सा बुंड पटजी वेंदा जेरी मल बांगो बांग चो ना अल्लाहु अकबर त पट्टी मैल शैतान परे भजी वेंदो लहू सुरातुन टिट हणंदो वेंदो पोयो बादे मुखालिफ कढंदो टड़काट करंदो स्कूटर में वञे समझो शैतान जिन इन अल्लाह जे पाक नाले सा भजी वेंदो जेरीमल तवा के अंदर में विश्वासो विजे या खौफ पैदा थिए या डप पैदा थिए केरी मल ये थींदो जो मानू अकेलो वेठो हुंदो न त डप पैदा थींदो खौफ थींदो ये पंजो पाछो ॾिसंदो तब भी डिजंदो बाबा ता मर्द आयो इंसान आयो ता छो ता डिजो ता शेर आयो डिजण जी जरूरत आहे हां इंसान अशरफुल मखलूकात आई मदीने वाले साईं फरमायो हदीस जा लफ्ज मुखे याद न बीठा पर हदीस पाक जो मफहूम में बयान तो कया महबूबन फरमायो त जिन्न इंसानन का डिजंदा जिन्न गलायो तवा वरी छा कंदा आयो जो नंढपण में ही मायरू एड़ो ड्रेजारी दियूं बारन के नंढपण का या सुती गलत थी विजन मायरू बारडो रोंदो बस कर छोरा बस कर जिन तो अचे निभागा बस कर जिन तो अचे हो चुप थी चप पानी दो हाणे वो जो नंढपण में जो मां ड्रप दी विचे से पो वडो थी वने तो सजी उम्र पे पंजो पाछो ॾिसंदो त जिन तो अचे नहीं को बिल्ली खड़कंदी है तो बिल्ली लगी नी तो बियो डकंदो है चाजो बड़ा जिम थी वाले बाबा तवा इंसान आयो तवा मर्द आयो तवा के अल्लाह ताला अशरफुल मखलूकात बनायो ड्रिज बो मुझे रब के गाड्रिज बो हां जिनन गाड्रिज बो अच्छा भला जे करे हरू भरू तवा एड़ा फाड़ी थी बीठा हो तो कुरान पढ़ो ना कुरान पढ़ो रब करीम तवाजे अंदर मा खौफ खतरा कढी छा कयो आयतुल कुर्सी पढ़ो भला जे करे कुरान याद न थव त पो ही कयो जो अल्लाह जो पाक नालो वठो अल्लाह 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 मुझे मुर्शिदन करीमन हिन साहिब मजार सोने पान शैतान के एकड़े भेरे डिठो हजरत साईं पान फरमाए तो तहज्जुद नमाज पढ़ियो ही मुराकबो कई वेठो जा तो ये अगियो एकड़ो चे बिरदा वेठो ये छिछड़ा पे लड़कन से बदबू धप खयूं पे ने कपड़ा रीड़ू फाटल ए शिकल बुछड़ी रोए वेठो जारो जार अरे छो तो रोई छा थियो थी के रही छो तो रोई पियो पाफरमान मु पूछो मास छो तो रोई हे रोआ तो मुके फकीरन डाढो ईज़ा आयो बा फकीर त के कोन ईज़ाइंदा आहिन छो तो के ईज़ा आयो त आई के किथे वेठो चेसी आया हिते ताने गोठ जो आया फकीरन तो के छा कयो आ चेसी ना हेडे जो ना देरो फकीर वडी तो करे अल्लाह वारी वडी तो हेडे भजा ते हेडो वारी बियो को फकीर तो करे अल्लाह मेरा जाती मुंह कया था दो फकीर अल्लाह अल्लाह कदा यो अल्लाह ता चवन त मुके तीर थी दा बदन मिले ये तीर थी मुझे जिस्म में चुभन सोसीन फकीर न मुझे ला त मुसीबत करे छडी साईं ने फरमाया पो मु समझो थे बिरदारा में शैतान
जिन है जंहिंखे अल्लाह जे नाले खां तकलीफ़ थी पहुचे। पोइ वरी पुछी भला इहो पीर साहब, पीर मिठा सिंह जन आयल हुया, भला इहो पीर साहब अञा हिते घणा ॾींहं हूंदो? मुंहिंजो अञा 4-5 ॾींहं हिते हूंदो। चे बस ड्रामो मुंहिंजे लाइ अञा हाणे मचंदो। पर मूंखे टक निकिरी वियो, खिलियुस वठी। सुबुह जो फजर नमाज़ पढ़ी पीर मिठा सिंह खे अर्ज़ कयमि, हीअं राति मूं ॾिठो आहे। पाण भाई तुसां ख़्वाब सच आहे, तुसां जेको ॾिठा आहे मुशाहिदा कशफ तुसां सच आहे भाई। बिने अल्लाह वाले को कख ॾिता हा, मैं को मुहला लंघा ॾिता चीखा करे था वञे। समझो था अल्लाह जे नाले वठण सां इन्हनि खे तकलीफ़ पहुचंदी है। समझो था तो तव्हां जेॾी महिल खौफ महसूस कयो कि अकेला आयो या के अहिड़ी जाइ ते आयो, रात आ या तन्हाई आ, त घबरायो न। ओॾी महिल चओ अल्लाह करदर तू सदा, अल्लाह 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 करदर तू सदा, अल्लाह अल्लाह अल्लाह। इस तरह नाल सीने ठरे रहणगे, जिक्र कर सोने महबूब मन ठारदा, जिक्र कर सोने कमलिया गम तेरे थी परे रहणगे। दुख लही वेंदई, गम लही वेंदई, शैतान भॼी वेंदो, जिन भॼी वेंदा, बेकरार दिल खे करार मिली वेंदो, परेशानियूं लही वेंदियूं जॾहिं चवंदे अल्लाह तुझो नाम मिठा ॾाढो मिठो आ, तुझो नाम तुझो नाम। असां पार में गुनहगार में आज़माए ॾिठो आ, ओ आज़माए ॾिठो आ, तुझो नाम तुझो नाम। रब जो नालो, अल्लाह जो मिठो नालो, हाँ रहमतूं वसी वञे, बरकतूं वसी वञे। अना जलीसुम मन ज़करनी, जेॾी महिल बानो मुंहिंजो ज़िक्र कंदो आ, मुंहिंजो नालो वठंदो आ, त मां रब उन सां गॾु हूंदो आहियां, जलीस हूंदो आहियां, उन सां गॾु अनीस हूंदो आहियां। मुंहिंजे महबूब फरमायो त रब्बे ज़ुल जलाल फरमायो आ, हदीस कुदसी आ, अनमा अब्दी इज़ा ज़करनी, जेॾी महिल मुंहिंजो बानो मुंहिंजो ज़िक्र कंदो आ, ओॾी महिल मां रब पंहिंजे बाने सां गॾु हूंदो आहियां। जे रब गॾु हुजे त पोइ जिन छा कंदो, कोई शैतान छा कंदो। मुझे गम नहीं है इसका, मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना, मुझे गम नहीं कि बदल गया जमाना, मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना। अल्लाह अल्लाह अल्लाह
भजाईंदो आहे, शरीर जिन्नन खे भजाईंदो आहे। अल्लाह जो कुरान खुसूसन मुअव्वज़तैन बस सूरतूं जेकी कुल अऊज़ु बिरब्बिल फलक कुल अऊज़ु बिरब्बिन नास, ये बस सूरत जिनमें डर थे, खौफ महसूस थे तो ये पढ़ी पाण ते दम करे छे। हाँ भला जेकॾहिं ॿारड़ो रोए थो, डप थी वियुसि, ॿारड़ो रोए थो या कंहिंखे ओचितो सूर पइजी वियो, दर्द थी वियो, त पोइ उन जे लाइ अॼु तव्हांखे हिकिड़ी इजाज़त बि ॾींदुसि। हाँ समझो था, पैसा न वठिजो माण्हुनि खां, भला जे वठो था त मुंहिंजो बि रखिजो। समझा? जेकॾहिं कंहिंखे मथे में सूर, पेट में सूर, को बुखार या का तकलीफ़ थिए न, उन जे लाइ फीणे जी तव्हांखे मोकल ॾिबी। फीणो कीअं रखो? चार कुल कुल या अय्युहल काफ़िरून, कुल वला अहद, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास, ये चार कुल अॻियों पोयों दुरूद शरीफ इहो पढ़ी उन मरीज़ खे दम कयो, इंशाअल्लाह रब उन खे शिफ़ा। तव्हांखे इहा हिन फ़क़ीर जे तरफ़ो इजाज़त, तव्हां चओ क़बूल कयो, तव्हां चओ क़बूल कईसीं। समझो? हिकिड़ो भेरो, ॿियो भेरो, टियों भेरो, टे भेरा लाॻीतो फीणो रखो। जेकॾहिं कंहिंखे वधीक तकलीफ़ आहे त पोइ उनखे हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, 3 ॾींहं, सुबुह शाम टे भेरा फीणा रखो, इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं पंहिंजो फज़ल फरमाए। समझो? इन तरह सां अल्लाह जे क़ुरान सां इलाज कयो। दावूद बिल क़ुरान, अल्लाह जे क़ुरान जे ज़रिए इलाज कयो, कुरान सां इलाज। कुरान वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा, जेको असां कुरान में नाज़िल था कयूं इन में असां शिफा रखी। शिफा मर्ज़न, दर्दन, कर्ज़न, बीमारियुनि, मुश्किलातुनि जी शिफा कुरान में रब रखाई आहे। समझो था? भॼंदई वरी भोपन जे पोयों कोली, मेघवाड़ उन्हनि जे पोयों फिरसां, ॾाढ़ी बि मुस्लमान जी डिघी वरी मेघवाड़नि जे पोयों। छा थो चए? हाँ इहा ॻाल्हि ठहे थी तो जो मेघवाड़ कोलियुनि को गैर शरई काफ़िर ऐं मुशरिकाना जंतर ऐं मंतर पढ़नि, शिरक नाजायज़। हाँ जेकॾहिं को कुरानी फीणो रखे थो या जेके मासूर दुआऊं आहिनि, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेके रुक़िया शरईया सेखारिया आहिनि, उन्हनि फीणनि सां को इलाज करे थो त बेशक उन को कराए। बाक़ी वाणियुनि, गैर मुस्लिमनि, हिंदुनि को टोणा फीणा कराइण शरअन जाइज़ न आहे। समझो था? कुरान जे ज़रिए इलाज कयो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, हिकिड़े माण्हू खे का तकलीफ़ थी, इलाज कराई, दवा कराई, फ़ाइदो नथो थिए, वरी ॿिए डॉक्टर को दवा कराई, फ़ाइदो नथो थिए। क़िबला साईं मुंहिंजा मुर्शिद करीम सुहिणा फरमाईंदा त जंहिं बीमारी खे दवा फ़ाइदो न ॾिए त सम्झो इहा बीमारी न आहे, इहो शैतान जो, जिन्न जो असर। समझो था? दवा फ़ाइदो नथी ॾिए त सम्झो त इनखे जिन्न जो असर, पोइ उनखे बजाए दवा जे दुआ जे ज़रिए इलाज कयो। समझो था? जे मसलन सूरह फातिहा आहे, इहा शफ़ा सूरत शफ़ा आहे, इन में अल्लाह पाक जल्ल शानो शिफ़ा रखाई है। सूरह फातिहा 11 भेरा पढ़ी दम कयोसि, अल्लाह पाक उनखे शिफ़ा ॾींदो। समझो था? या तौबा सूरत जी आखिरी आयत आहे, या बकर सूरत जूं आखिरी आयतूं आहिनि, या कहफ सूरत जूं आगाज़ वारियूं आयतूं आहिनि, इन्हनि में अल्लाह पाक जल्ल शानो ख़ुसूसी करंट रखायो आहे, अहिड़ो करंट जेका शैतान भॼंदो आहे।
हिकड़ी रिवायत में आ त कुरान शरीफ जी आयत शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हुवा वल मलाइकतु व उलुल इल्म काइमम बिल क़िस्त। इहा जेका आयत आ इहा तव्हां किते झंग में बर में अणभुई जाइ ते ना वाक़िफ़ जाइ ते वञो तव्हांखे ख़ौफ़ थिए डप थिए सिर्फ़ 11 भेरा इहा आयत पढ़ी छॾियो रब करीम जल शानो जे अमानत हिफ़ाज़त जे कोट में अची ॻाल्हि सम्झो। हज़रत हमज़ा दीदात रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे उहो पियो फरमाए त मां सफ़र में हुअसि राति हिकिड़े झंग में पइजी वई राति झंग में पइजी वई जेॾीमहिल वेठुसि त हीअं आवाज़ पियो अचे माण्हू ॾिसां कोन पियो पर आवाज़ ॿुधां पियो हमज़ो इहो आहे जेको माण्हुनि खे क़ुर पढ़ी ऐं दीन सेखारींदो आहे इहो आहे ॿियो पियो चए हा इहो आहे इहो चई घणा ॾींहं असांखे बि ज़ायो अथसि अॼु हथी को आहे अॼु झंग में आयो आहे अॼु हिनखे उफट मारींदासीं। बुज़ुर्ग चयो त मां इहो ॿुधां पियो हेॾे होॾे ॾिठुमि त माण्हू बि नज़र कोन थो अचे सम्झी वियुसि त हे शरीर जिन आहिनि। पोइ चई मूंखे इहा आयत ख़बर हुई यकदम इहा आयत 11 भेरा पढ़ियमि ऐं पाण ते हीअं दम कयो त हिकिड़े ॿिए खे पियो चयो वरी चई आवाज़ पियो ॿुधाइजे हाणे भॼ त भॼूं अॼु अहिड़ी पनाह वरिती अथसि जो इन जे वेझो वियासीं त असां तबाह थी वेंदासीं अहिड़ी पनाह वरिती त हाणे भॼ त भॼो त ॿिए वरी चयोसि भॼणो कोन्हे अॼु इन जी चौकीदारी असांखे करणी पवंदी छो त अहिड़ी हिन पनाह वरिती हाणे असांजे मथां हिन जी पहरेदारी करणु फर्ज़ थी पई आहे या तो दुश्मन हुया पर अल्लाह जे कुरान जो पावर आ जो दुश्मन जे हथारों बि अल्लाह ताला पहरेदारी करे ॻाल्हि सम्झो। हाँ ऐं एहतियाती तदबीरूं उहे बि कुझु सेखारींदुसि तव्हांखे जेॾीमहिल बैतुल खला में वञो त अवल इहा दुआ पढ़ी वेंदा कयो ऐं बग़ैर लिबास जे गुस्ल न कयो भली बाथरूम बंद आहे पर को न को हेठे हिसे ते कपड़ो ॿधी पोइ गुस्ल कयो समझो था। ख़ासि करे औरतुनि खे इहा ॻाल्हि सम्झायो औरतुनि खे घणो करे जेके बीमारियूं थियनि थियूं न इहे तव्हां सम्झो त 75% औरतुनि खे जेका बीमारियूं थियनि थियूं 75% से सभु जिन्नात जो असर 25% बीमारी आहे ऐं 75% जिन्नात जो असर समझो था। ऐं इन जो घणो सबब इहो हूंदो आहे जेको बग़ैर लिबास जे गुस्ल थिए थो इन जे करे शैतान परीत ऐं जिन्नात जो उन्हनि ते असर थींदो त पंहिंजे बचनि खे पंहिंजे घर वारनि खे इहा ॻाल्हि सेखारियो त गुस्ल जॾहिं बि कयो वञे त लिबास सां गुस्ल कयो वञे बेलिबास न दुश्मन खे मौक़ो न ॾिजे न समझो था। पर जेकॾहिं को अहिड़ो मौक़ो थी वियो आहे मजबूरन तव्हांखे लिबास खां धार थियणो पइजी वियो आहे त ओॾी महिल पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम त इहा बिस्मिल्लाह तव्हांजे ऐं जिन्ननि जे विच में पर्दो अची वेंदी आहे अहिड़ो पर्दो अची वेंदी जो उन्हनि जी निगाह तव्हां ते न पइजी सघंदी। बिस्मिल्लाह लफ़्ज़ त थोरा आहिनि पर इन में पावर तमामु वॾो समझो था इन में पावर तमामु वॾो। मुंहिंजा दोस्तो इन सां गॾु जेॾी महिल तव्हां राति जो सुम्हो त मदीने वारे साईं फरमायो आहे त राति जो सुम्हण महिल हीअं कयो जो ये 4 कुल पढ़ी पंहिंजे हथनि ते हीअं शुकारे पोइ मुंहं खे पोइ हीअं सॼे बदन खे हथ घुमायो जेसिताईं हथ पहुची
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन्म जा सोना सरदार खुद ये कंदा होया मदीने वाला साईं खुद ये कंदा पाण ते दम करे सुमंदा होया समझो था जेडी मल मानू सुमे थो त कदे ये थिंदो आ मानू निंड में ड्रिज थिंदो आ ये ओठ तो बेबिल जी उथंदो आ या खराब ख्वाब नजर इंदा हन मानू उथंदो आ तो बीमार पड़ जी उथंदो आ ते एड़ी सूरत में तवा इया पाण ते पढ़ी शुकारे सुमंदो तवा अल्लाह जे हिफाजत जमानत में अची समझो था वरी जेकर यो नथो मानू पढ़े न त शैतान इंदो आ उन जे कंध का जे टे मंत्र पढ़ंदो आ हर गंढ ते यो पीणो रखंदो आ उरकुत उरकुत लैलन तवीला सुम सुम रात डिघिया यो मंत्र पढ़ी जडींदो हाणे मानू उथंदो न उथंदो त नमाज जो टाइम थियो आ फजर थियो आ उथी नमाज पढ़ा तो आवाज इंदो उरकुत उरकुत लैलन तवीला सुम सुम वञा रात डिघिया भली नव थी वञन अञा रात डिघिया सुतो पियो समझो था तो यो शैतान मंत्र पढ़ंदो आ मदीने वाले साईं फरमाए त जेकर मानू उथी पए तो एकड़ो मंत्र निकरी पवंदो आ ब मंत्र अञा पाए वरी जॾहिं महिल वुज़ू कंदो आ तो उनजो ॿियो मंत्र टुटी पवंदो आ पर अञा बि हिकिड़ो आहे ओ जॾहिं महिल ते मुसले ते बि चवंदो अल्लाहु अकबर हाणे उनजा टई मंत्र ई वठी वेंदा समझो था तो ये बड़ा एड़ा कम करे दो ये मंत्र भी पढ़े दो तेजे करे एकड़ो साईं जन वट वठी आयो ते खानपुर में हूंदा बुरो ही हूंदो ज़ात जो हिया नौजवान सोनो हसीन जवान होजे ये वठी करे इल्ले इल्ले ते इल्ले इल्ले ते इल्ले इल्ले बुरो की वे चवा छड मुके बुरो ही न अल्लाह बचाई छड मुके छड मुके छड मुके अब इनके छा थियो आ जेसी चंगो भलो न को बीमारी न तप न तो ये मथे सुतो मथे छत ते सुतो बस उथियो आदि हाणे यो चे तो इल्ले ते इल्ले इल्ले ते इल्ले समझो था सही हिकिड़ो ॿियो तमामु सुठो माण्हू फ़क़ीर हुयो हिते पंहिंजो कंहिं मिल में मुलाज़िम हुयो उते रात जो अकेलो सुतो सुबुह जो वञी ॾिसनि त ईअं ऊंधो थियो किरियो पियो से हुनजी ज़बान बंदि थी वई हथ पेर बि सुकी विया हलण घुमण खां पोइ 5-6 साल वीचारो यको इन हाल में रहियो न ॻाल्हाए सघंदो न हली घुमी सघंदो ॻाल्हि सम्झो था अल्लाह साईं शल पनाह में रखे इन दुश्मननि खां रब शल पंहिंजी पनाह में रखे मुंहिंजा दोस्तो त इहे एहतियाती तदबीरूं आहिनि जेके मदीने वारे साईं सेखारियूं जेकॾहिं माण्हू इन्हनि ते अमल करे त घणे नुक़सान खां बची सघे थो भला जे नबवी तरीक़ो छॾियो थो त लोड़ियूं त उहो ई था पिया समझो था हिकिड़े असाबी अचे चयो या रसूल अल्लाह हिकिड़े घर में रहंदासीं असांजो ॿुधो घणो माल मिल्कियत घणी थी वई सही असांजा पंहिंजो घर जा भाती बि वधिया पुट पोटरा औलाद इन में बरकत पई सही वरी लॾो खणी अचे ॿिए घर में रहिया आहियूं हाणे असांजा माण्हू बि ॾींहों ॾींहुं मरंदा था वञनि माल में बि नुक़सान पवंदो थो वञे पियो मदीने वारे साईं फरमाए त ज़रूहा ज़मीमत छॾियो इन घर खे इन जे बुराई जे सबब इन घर खे छॾियो त इहे के घर बि मनहूस थींदा आहिनि जिन में जिन्नात जो असर हूंदो आहे हबीबन करीमन उनखे हुकुम ॾिनो त इहो घर छॾे ॾियो पोइ उन्हनि असाबनि छॾियो उन घर खे छॾियऊं वरी फरक थी वई समझो था त अकेला घर फिटल जायूं उजड़ियल वेरान घर कब्रिस्तान फिटल कब्रूं या सही मुंहिंजा नापाक जायूं बदबूदार जायूं इन्हनि जायुनि ते इन्हनि जा मस्कन हूंदा आहिनि एहतियातन इन्हनि पासनि ॾे न वञे भला जेकॾहिं हरू भरू मजबूरी आहे वञणो पवे थो त पोइ तव्हांखे कड़ो चाढ़ियो पाण पंहिंजे मथां छा कंदव
अज कड़ो ॿुधाए सेखारिया पाण ते कड़ो चाढ़ियो कड़ो चाढ़ींदो इंशाअल्लाह ताला जिथे वेंदो जाॾे पेर ताॾे कए समझो था टे भेरा आयतुल कुर्सी पढ़ी ऐं पोइ हीअं पंहिंजे चौधारी हीअं फेराए छॾी माना इहो तव्हांजे मथां हिफ़ाज़त जो कोट चढ़ी वियो समझो था पंहिंजे चौधारी अल्लाह पाक जल्ल शानू जे क़ुरान जी हिफ़ाज़त जो कड़ो चढ़ी इंशाअल्लाह तव्हांखे का शइ नुक़सान न पहुचाईंदी ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां हिकिड़ी इहा अर्ज़ कंदुसि त जंहिंमें जिन हुजे जिन्नात वारो जेको मरीज़ हुजे एहतियातन तव्हां उनखे घणो दम करणु फीणो करणु न कंदा कयो जेको आलिम हुजे को बुज़ुर्ग हुजे या को ॼाणू हुजे उन वटि वठी वञे हल्को फुल्को जेको मथे में सूर पेट जो सूर आहे उन जे लाइ बेशक तव्हां पीणो रखो पर हिकिड़ो माण्हू में शरीर जिन हुजे थो त पोइ उन खे तव्हां घणी वठा न कयो छाजे करे जो इहे शरीर आहिनि न बुछड़े माण्हू खे जीअं चइबो तीअं वरी उहो वधीक बुराई ॾेखारींदो आहे मौली साहब आयो ॾिठई मस्जिद में पेशाब थियो पियो माण्हू वेठो अरे हे नामुराद हे तो मस्जिद में पेशाब कयो चई चवां थो मूंखे हाणे वधीक न चयो न त अञा कंदो साहिब हाणे पेशाब कयो थी हाणे छा कंदो चई चवां थो मूंखे छॾ की नामुराद ख़ुदा जे घर में तो पेशाब वरी गोॾ परते करे काकू ज़ुम कई न त अञा बुरो कंदो साहिब जी हाणे पेशाब कई काकू ज़ुम कई हाणे छा कंदो वरी मुला जो ॻाल्हायोसि खणंदे लप भरी मुला खे जेको बुरो आहे उनमें बुराई थींदी समझो था उनमें बुराई थींदी उनखे जीअं छेड़बो तीअं उन मां वधीक बुराई पैदा थींदी तंहिंजे करे जेकॾहिं को अहिड़ो आहे त पोइ उनखे तव्हां घणी छेड़छाड़ न कयो कंहिं अहिड़ो आमिल हुजे या को आलिम हुजे को बुज़ुर्ग हुजे उन वटि ॾस ॾियो त बाबा फलाणे को वञी इलाज करा समझो था बाक़ी तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे बचड़नि खे बि इहे ॻाल्हियूं सेखारियो त उन्हनि खे बि इन जिन्नात खां इन शरीर क़ौम खां उहे महफ़ूज़ रहनि उन जे बुराइयुनि ऐं शर खां महफ़ूज़ रहनि अल्लाह जे क़ुरान ऐं अल्लाह जे ज़िक्र जे ज़रिए हिकिड़ो असहाबी सॻोरो हुयो हमाम में वियो उनखे शैतान उन जिन हिकिड़ो तीर हयो सीने में उहो असहाबी शहीद थी वियो उहो इहा ॻाल्हि महबूबन करीमन ताईं आई साईं करीमन फरमायो त हिनखे जिन तीर हणी शहीद कयो आहे तव्हांखे मां कोन चवंदो आहियां त जॾहिं काकूसन में वञो त इहा दुआ पढ़ी वेंदा कयो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुसि वल ख़बाइस समझो था इन तरह सां जेकॾहिं इहे नबवी दुआऊं तव्हांखे यादि हूंदियूं पंहिंजे बच्चनि खे बि सेखारींदो त अल्लाह पाक जल्ल शानू इन्हनि जे शर खां तव्हांखे महफ़ूज़ फरमाए चओ अल्लाह ऐं घरनि में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो इहे जिन नांग जी सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि कहिड़ी सूरत में नांग जी सूरत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे त घर खां ॿाहिरि नांग ॾिसो त हणी धक मारे छॾियोसि पर घर में नांग ॾिसो त ईअं मारियोसि न अवल उनखे चओ टे भेरा त ए ख़ुदा जा बाना असांजे घर खे छॾे वञ न तूं असांखे नुक़सान पहुचाए न असां तोखे नुक़सान पहुचायूं असांजो घर छॾे वञ ए ख़ुदा जा बाना असांजो घर छॾे वञ न तूं असांखे नुक़सान पहुचाए न असां तोखे नुक़सान पहुचायूं टे भेरा चओसि भला जेकॾहिं अञा बि ज़ाहिर नज़र अचे थो त पोइ हणी धक मारे वठोसि समझो था छो त इहे जिन कॾहिं कॾहिं इहे पंहिंजो नांग जी सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि या ॿिली जी सूरत में ईंदा आहिनि तो ॾिठा हिते दिल्ली में हिकिड़ो आलिम सॻोरो हो
सो नमाज जे लाइ वञे पियो मस्जिद शरीफ़ ॾे मस्जिद ॾे वञे पियो त वाट ते हिनखे नांग नज़र आई घर खां ॿाहिरि हो रस्ते सां आयो पे नांग नज़र आयुसि आलिम सॻोरो लठ हथ में खणंदो ऐं लठ खणणु सुन्नत आहे महबूबनि जी उहो लठ जो हथ में हुयुसि त हुन नांग ॾिठई त उनखे हणी धक मारे विधई वो को जिन हो आया जो जिन तो मौली साहब के खंभे खणी विया ओ जेको संदन सरदार हुयो उन्हें वटि वञी पहुचायो उन्हें सरदार वटि पहुचायो चयोसीं असांजे फलाणे साथी के हिन मुसलमान क़त्ल कयो वो सरदार जेको अचे वेठो पंहिंजे तख्त ते बादशाह दाढ़ी हुजेसि वो हिकिड़ो नूरानी चेहरे वारो उन्हें कुरान जी आयत पढ़ी किसास वारी त खून जो बदिलो खून या आयत पढ़ी फ़ैसिलो ॾिनई त हिन असांजे साथी खे मारियो आहे तंहिंजे करे हिनखे खून जे बदिले खून कयो जेॾी महिल ऐलान थियो हिन जो फ़ैसिलो ॿुधायो न बादशाह त हे बि आलिम हो न हे बि आलिम हुयो त हिन चयो बादशाह सलामत मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी कहिड़ी चई त हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मन कुतिल फी गैर ज़ियही फदमुहु हदरुन जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे त उनजो खून माफ़ पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे त उनजो खून माफ़ हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त जिन आहे नांग नांग असांजा दुश्मन आहिनि भला घर में हुजे हा त खणी न मारिया असांजो अबीबन जो हुकुम ॿाहिरि नज़र आयो मुंहुं मारे छॾियो त मांस ऐं हुज़ूर जन फरमायो आहे त जंहिंमें तव्हां सूरत मटियल हुजे त उनखे मारे छॾियो मारे छॾियो मांस त उन जिन्ननि जे बादशाह उथी उन मौली साहब जी पेशानी के चुम्मी ॾेई चयो त सदक़त या अखी समेत मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का आका ए मुंहिंजा भाउ तो सच चयो मूं पाण इहे लफ़्ज़ मदीने वारे साईं खां ॿुधा हुया वो सहाबी सॻोरो हुयो वसाबी हुयो जे मूं इहे लफ़्ज़ पाण महबूबन करीमन खां ॿुधा हुया तो सच चयो चई हिनखे छॾियो आलिम सॻोरे खे जिथों खयो त उते पहुचाए अचोसि सम्झो था मुंहिंजा पिरी प्यारा त इहे जेकॾहिं घरनि में नज़र अचनि त उन्हनि खे टे भेरा इतला कयो भला जे ॿाहिरि नज़र अचनि त पोइ माण्हू उन्हनि खे क़त्ल करे छॾे भले मारे छॾे ऐं जेॾी महिल तव्हांखे को ख़ौफ़ या डपु महसूस थिए केॾी महिल तव्हां अहिड़ी जाइ ते ओपरी अणभुई जाइ ते विया आहियो जिते तव्हांखे कंहिं दिलि में दहशत ऐं ख़ौफ़ महसूस थिए थो इंसान जी फितरी तक़ाज़ा आहे त इंसान खे बाज़ औक़ात तबअन ख़ौफ़ महसूस थींदो हता कि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो उलुल अज़म रसूल अल्लाह जो नबी जेॾी महिल जादूगरनि पंहिंजा इहे करतब ॾेखारिया उन्हनि पंहिंजो रसियूं ऐं टोड़ा ईअं छॾिया त उहे नांग थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे आया त अल्लाह पाक जल शानहू फरमायसि त मूसा तूं डपु न कर ऐं इहा पंहिंजी लठ अन अलक़ असाक पंहिंजी लठ उछला लठ जो उछलाईंदो आहे नांग थी पई जेॾी महिल नांग थी पई त फखाफ खीफतम मूसा हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे दिलि में डपु पैदा थियो त नांग पैदा थियो अल्लाह जो नबी खां वधीक त ॿियो केरु कोन्हे न सम्झो था हालांकि क़ुरान नस बीठो आहे त ला ख़ौफ़ अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह जे बाननि ते न ख़ौफ़ हूंदो आहे न डपु हूंदो आहे पर ही बशरी तकाजा फितरत जी तकाजा है इहा भी इंसानियत जो कमाल है ये कमी नहीं कच्ची नहीं बल्कि यो भी इंसानियत जो कमाल है छो तो उहे नबी वली अल्लाह जा रसूल उहे भी बशरी सिफत सां तो उन्हनि में बशरियत जी तकाजा जो कमाल इहो आहे तो उन्हनि खे फितरी तौर ते ख़ौफ़ महसूस थियो फखाफ खीफत मूसा फकुलना ला तखफ असां चयोसोसि त मूसा डपु न कर
समझो था तो एड़े किस्म जी जडे तवा के जिंदगी में को एड़ो मौको अचे एड़ो को खौफ खतरो पैदा थिए तो उन्हें जे ला वरी दस तवा के बियो थो समझो था जिन मल को एड़ो रब दिल में खौफ महसूस थिए ना ओडी मल तवा हिए चो तो मुजो रब मुसा गड्डा चा इन मई रब्बी बेशक मुझो रब मूसा बस यो तस्वर दिल में पैदा किया वाह माकुम ऐनमा कुंतुम तवा जिते भी हुजो अल्लाह तवा सा वो तो हुआ ही गड्डा पर असा जी दिल मञे न वो तो हुआ ही गड्डा वो हुआ ही गड्डा जिते भी आयूं अल्लाह असा सा गड्डा पर असा जी दिल में इहो तस्वर कोन्हे बस इहो तस्वर अची वने दुख गम दर्द परेशानियों सब लही इहो उहो सबक तव जेको गारे सौर जे अंदर बिनी जहानन जे सरदार असा जे अखियुन जे ठाड़ असा जे घर बचन जे मालिक मदीने वाले साईं सोने लजपाल नबी पंजे यारे कार सोने सिद्दीक के अकबर के सेखारियो इहो सबक हुयो जेरी मल दुश्मन आया न ये गार जे मुंह ते हज़रत अबू बकर सिद्दीक चयो या रसूल अल्लाह जे हाने पंजे पेरन के दिसंदा न तब असा के दिसी वठंदा एतरो मतो ॻाल्हाइनि पिया था इंदर ॿुधण में पियो अचे या रसूल अल्लाह दुश्मन अची विया हथियारन पवारन सा गड लेस थी आया है ना असी हते खाली गार में अंदर बैठा हूं दुश्मन में तो पहुंची गया तब बई गाल हुई हजरत सिद्दीक अकबर के एक किस्म जी जो खौफ महसूस थियो तो मदीने वाले साईं खबर थी छा फरमायस या अबा बकर ला तहज़न इन्नल्लाह मअना हाय खुदा जी इज्जत जो कसम पूरे तसव्वुफ पूरे सैर सुलूक बातन जो जेको भी सफर है ना उन्हें सभिनी जो मक्खन इहो हिकिड़ो जुमलो आहे पूरे तसव्वुफ जो पूरी फकीरी जो मां हासिल इन हिकिड़े जुमले में छा इन्नल्लाह मअना अल्लाह असां सां गॾु आहे न चई सुभान अल्लाह छा तमाम चो अल्लाह हाय हाय बस इहो तसव्वुर एड़ी शे अथव तव्हांजी दिल जी दुनिया मटिजी वेंदी तव्हांजा गम दुख उॾामी वेंदा दिल खे तस्कीन मिली वेंदी दिल जूं परेशानियूं लही वेंदियूं गम अलम दूर थी वेंदा दिल में इत्मीनान करार ऐं फरहत नसीब थी वेंदी जे इहो मन मञे ज़बान सां न मन मञे हा मन मञे अंदर मञे त अल्लाह मूंसां गॾु आहे जेॾी महिल मन मञी न इहा ॻाल्हि सभु दुख दर्द लही वेंदा हो मुख मुंहिंजो पिरी मौला नख से लख भेरानो कुरसे तरसे वो लख ओ प्रिया सुन को चमको पिनी असा दिल बेउनिया खेदनी सदनी वो असा दिल बेउनिया ओ प्रिया सुन क्यों चमको पिनी असा दिल बेउनिया खेदनी सदनी वो असा दिल ओ कन पे जो पिरी तन पाद पुसे लख भेरा दुनिया रुसी वने दुनिया मुखालिफ थी वने दुनिया खून जी मुनिया
परवाह नाहे इहो ही सबक आहे जो सोने खलीलुर रहमान पे पुकारियो जेमल सॼी दुनिया मुखालिफ थी वई बाह जो आड़ा साम्हूं भड़के पियो ओॾी महिल छा पियो चवे त मुंहिंजो रब मूंसां गॾु मूसा कलीमुल्लाह पियो चवे त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे ओ मुंहिंजा पहिरीं प्यारा जेॾीमहिल यूसुफ अलैहिस्सलाम खे भाउ ऊंदाहे फिटल खूह में पिया उछलाइनि त चवे पियो मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे जेॾीमहिल हज़रत इस्माईल ज़बीउल्लाह खे कज़ा वारी छुरी गर्दन ते पई फिरे ओॾी महिल चवे पियो त मुंहिंजो रब मूंसां मुझो मदीने वारो साईं लजपाल दिलदार नबी जेमल खारे सौर में आयो तो फरमाए पियो मुझो रब मैदान बदर में हुजे या हुनैन जो मैदान हुजे मुझा दोस्तों दुश्मनन जो घेरो हुजे या ऊद जी सरजमीन हुजे दुश्मन चौधारी तीर अंदाज चौधारी घेरो करे वञन पर मदीने वारो मीर चवे त मुंहिंजो रब मूंसां गॾु वलियन जो सबक इहो बरगुज़ीदे मानन जो दर्स इहो रब वट पहुतल मानन जो सबक इहो हर वली जी सीरत खोले ॾिसंदे त तोखे इहो ई सबक नज़र ईंदो त अल्लाह हिकु तू नरसी दिलदार दुनिया से रुसंदी रहे हिकु तू नरसी दिलदार दुनिया से रुसंदी रहे ओ जो रूह जो रिश्तो टुटड़ो न गम लाई गमटार दुनिया रुसे रुसंदी रहे हिकु तू न रुसी दिलदार हिकु तू न रुसी दुनिया रुसे रुसंदी रहे भल जेॾीमहिल मुश्किल वारी घड़ी में अची त इहो तसव्वुर कर त मुंहिंजो रब मूंसां भला इन खां अञा सोली ॻाल्हि ॿी ॿुधाए जे इहो तसव्वुर न अचई त पोइ घटि में घटि हीअं कर जो चओ त मूं पंहिंजो सिर पंहिंजे रब जे हवाले पंहिंजो पाण खे रब जे हवाले कर जेकर को तोखे का शइ अमानत ॾिए त तूं खाईंदे पर इहा अमानत खाईंदे जेका शइ रब जे हवाले थींदी आहे मुंहिंजो करीम रब उन जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे वञे पियो सफ़र ते दरवाज़े ते बीच मुंहिंजा मौला मुंहिंजी घर वारी उम्मीद सां भरिया महीना है घर वारी उम्मीद सां ओ मुंहिंजा मालिक जेको बचड़ो पेट में आ उहो तुंहिंजे अमान में तुंहिंजी हिफ़ाज़त में ॾेयूं थो वञा हलियो वियो सफ़र में वक्त गुज़री वियो महीना गुज़री विया जेॾीमहिल मोटी आयो ख़बर पई त घर वारी वफ़ात करे वई ॾाढो ॾुख थियो कब्र किथे आहे त मां पंहिंजे घर वारी रफ़ीक हयात जी कब्र ते ख़त्मो ॾेई अचां कब्र ॾेखारियूंसि कब्र ते अचे कुल वेठो पढ़े दुआऊं वेठो घुरे त ईअं हिन खे नंढड़े ॿार जे रोअण जो आवाज़ कने पियो ॿार जे रोअण जो आवाज़
बुधी हेडे निहारे होडे निहारे ही आवाज किथों पियो चे कब्रिस्तान ही पहाड़े जो आवाज किथों पियो चे अञा जो कनाए त उन कब्र में जा बाहर जो आवाज अची रहियो रात थी कब्र खोली ॾिसां दे आवाज छा जो खोली त सुभान अल्लाह माई त वफात करे वैया पर बचड़ो जिंदा सलामत कब्र कुशादी थी वैया बांबड़ा पाए हलंदो तो अते छातियूं खीर सां बई भरियल आहिनि माई मुर्दा पर छातियूं खीर सां भरियल आहिनि बचड़ो बांबड़ा पाए अचे वो खीर जो चुस्कारूं ॾिए थो अखिर में गोढ़ा अची वियसि आवाज आयो ओ मुंहिंजा जेका शइ तो असांजे हिफ़ाज़त में ॾिनी हुई जेका असांजे अमानत में ॾिनी हुई सा अमानत मिले या न जेकॾहिं तूं घर वारी खे बि असांजे अमानत में ॾेई वञी आ त तेसी मौत न अचे सां जेसी तूं मोटी न अची आ पर तो पंहिंजे उन बचड़े खे असांजे अमानत में ॾिनो ॿुधाए त अमानत मिले या न मिले मुझे गम नहीं है इसका मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या इंसान भी अल्लाह जा जिन्न भी अल्लाह जा मखलूक सब अल्लाह जी जे अल्लाह राज़ी आ त वो जिन्न छा कंदो जे रब राज़ी आ त दुश्मन छा कंदो वेरी छा कंदो नांग छा कंदो भला छा कंदी अरे फकीर खूह में किरी पियो जे मुझा मौला ॾिसी तो खूह में पियो आ ॾिसई मथो अचे रस्सी लड़की आ हथ विधई रस्सी मथे खिसकण लगी जॾहिं महिल पहाड़ में तो ॾिठई त मारी त वॾो अज़दहा डिघो नांग उनजो पुछो हेठि लड़कियो पियो नांग ॾिसी ॾिसी वियो आवाज़ आयो घबराए न असीं जे चाहियूं त दुश्मन जे हथों बि दोस्तन खे बचाईंदा आहियूं फकीर गार में अल्लाह जी इबादत में आ सख्त सर्दी दी रात सीउ लॻु से ॾके पियो जी मुझा मौला अॼु सीउ मूंखे मारे विझंदो हे मुझा रब करीम हिन सर्दी जो को बचाव मुझो कर तेरे न गुज़री का पोस्तीन वांगुर का गरम शे वेड़जी वियसि गरम शे लगस सीउ लही वियो सुबुह जो ॾिसे त का बला आहे जेका वकड़ चाढ़ियो हिनजे जिस्म सां वेड़ी पई ॾिसी घबराई वियो आवाज़ आयो घबराए न मारींदड़ खां मारींदड़ जे ज़रिए सां तोखे बचायो
नांग भी मारींदड़ सीउ भी मारींदड़ एकड़े मारींदड़ का बे मारींदड़ जे जरिए असां तुझी हिफाजत कई आ जे रब राजी हुजे हां रब राजी हुजे तो पूछा तो समझ है अल्लाह वदा ओ मुझा मिल प्यारा असी जेके ठोकरूं था खायूं पिया छो दुनिया वारन के राजी करण जे पोयो लगा पिया वडीरो राजी थे ऑफिसर राजी थे बाबो राजी थे चाचो राजी थे नानो राजी थे ऑफिसर राजी थे न को उहे राजी था न को खुदा थो राजी थे ओ मुजादा न खुदा ही मिला साल सनम न इधर के रहे न उधर के रहे पर जेकर तू अल्लाह के राजी करी तो दुनिया वाला भी पारे राजी थींदा गल समझो हां गल समझ में आई हां बस ये सबक याद कयो अल्लाह ताला मुखे तवा सा सभनी के अमल जी तौफीक नसीब इंशाअल्लाह सुबह जो मजलिस थींदी दुआ सुबह जो थींदी उन्हें में भी शरीक थी ऐं आखिरी दुआ वठी पो वञो ही मवाइज़ हसना जिल्द बियो मैदान में पहुंची वियो आ इन जी मिठाई सिर्फ 100 रुपया सिर्फ 100 रुपया इहो अगे हूंदो 200-250 रुपए में हाणे हिन मजूब सखावत कई आ इहो सिर्फ 1 सबब आहे पढ़ो पाण पढ़ो बियन के पढ़ी बुधायो अल्लाह राज़ी जिन्न है देव जिन्न खे सदबो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन اللهم اهدنا فيمن هديت وعافنا فيمن عافيت آمين وتولنا فيمن توليت وبارك لنا اللهم فيما أعطيت وقنا واصرف عنا برحمتك شر ما قضيت إنك تقضي بالحق ولا يقضى عليك فإنه لا يئس من عاديت ولا يذل من واليت لك الحمد على ما قضيت ولك الشكر على ما أعطيت ولك الشكر على ما أعطيت نستغفرك اللهم من جميع الذنوب والخطايا ونتوب إليك اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا وكره إلينا الكفر والفسوق والعصيان واجعلنا من الراشدين اللهم اجعلنا من عبادك الصالحين اللهم اجعلنا من عبادك المخلصين اللهم اجعلنا من عبادك الذين لا خوف عليهم ولا هم يحزنون اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى اللهم يا رب الأرباب يا مسبب الأسباب يا منزل الكتاب يا الله أصدقه نهار تیرا مکرم فرما یا اللہ سج قرآن کے معاف فرما
असांजा हथड़ा खाली न मोटा मुझा मालिक करीम असांखे ज़मीन आसमान जे मुसीबतुनि खां बचा ए मुझा मौला शरीर शैताननि जे शर खां बचा जिन्नात जे नुक़सानात खां बचा ए मुझा मालिक करीम दुनिया आखिरत में असांजी तोखे पारता ए मुझा मौला असां तां बाज जो बुरो न लाहे जा असां तां पंहिंजो दस्ते करम न हटाए जा जेड़ा की तेड़ा गरायूं गुनहगार निकम्मायूं नालायक पर तुझे महबूब जा उम्मती तोखे वास्तो थी मदीने वारे मीर जो तोखे वास्तो थी हुसैन जे नाने जो उन्हें लजपाल नबी दे सदके अजो असांजा हथ खाली न मोटा ए मुझा मालिक करीम तोखे तुझे उलूहियत जो वास्तो तोखे तुझे रबूबियत जो वास्तो तोखे तुझे अस्माउल हुस्ना जो वास्तो तोखे तुझी सिफात उलिया जो वास्तो मुझा मालिक तोखे तुझे इस्म आज़म जो वास्तो असांजा जड़ा हथड़ा खाली न मोटा ए मुझा मौला असी सब तुझे दर ते उम्मीदवार बणजी बीठायूं कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा दे दर्द मंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दन जो मुश्किलातों माफ कर यकीन महफिल में विखूं भरे परे परे का 15 करे आया मुझा मौला उनके विख विख जो जुरता कर उनके दिलन जो मुरादों पूरियों कर ए मुझा मौला सजे दिलन जो जायज मुरादों पूरियों फरमा ए मुझा मालिक मेहरबान बेरोजगारन के हलाल रोजगार दे जंजे रोजगार में तंगी उनकी तंगी दूर फरमा ए मुझा मौला जेके बेघरन के कुशादा घर दे जालन जे ख्वाहिशमंदन के फरमा बरदार घर वारियों ता फरमा रे औलादन के साले औलाद ता फरमा असांजे औलादन के दीन जो आलिम बना असांजे बच्चन के कुरान जो हाफिज बना असांजे घरन के पंजे दीन सां आबाद फरमा असांजे घरन मजा शरीर शैतानन ऐं जिन्नन के निकाली दे ए मुझा मालिक मेहरबान असी उम्मीदवार थी हथड़ा खणी तुझे दर ते मंगता बणजी आया आहियूं इन मंगतन जो झोलियों मुरादिन से भरे दे ये मुझा मालिक मेहरबान असांजे ऐबन के न ॾिस जाए असांजे ॾोहन गुनाहन के न ॾिस जाए ए मुझा मौला असां तोखों तुझी बाझ था चिन्नूं तोखों तुझो रहम था घुरूं ए मुझा मालिक मेहरबान इन महफिल में जेकी बहाज़िर आहिनि तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा जन बि दुआउनि जे लाइ चयो आहे तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा ए मुझा मालिक करीम जन फोन ते दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि जूं मुरादूं पूरियूं कर जन ते केस कूड़ा आहिनि उनजा केस फतह फरमा जन जे ते न्याणियुनि जा ॿार सुठा घर ऐं वर अता फरमा ए मुझा मौला हुजूर जी सारी उम्मत ते राजी थी मुझा मालिक असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफाजत फरमा ए
मुझे मौला सज मत हाथ के मुए आन जेके तुझे दीन जा खिदमत गुजार हुजन। ए मुझा मौला ए मुझा रब करीम असां के दुनिया जे जिल्लतुन खां बचा, असां के आखिरत जे रुसवाइन खां बचाए जा। ए मुझा मौला असां के हिक जेडन में शर्मसार थियण खां बचाए जा। असां त पनाह जो पर्दो लाए जा, दुनिया आखिरत में असांजा ढक ढक जाए। ए मुझा मौला तोखे तुझे महबूब जो वास्तो था विझूं, तोरी ॿियो कंहिंजे दर ते वञूं। तू असांजो रब ही, असां तुंहिंजा बाना आहियूं। ए मुंहिंजा मौला असांजे हाल ते रहम करम फरमा, असांजे दिलनि जूं जाइज़ मुरादूं पूरियूं फरमा। हुजूर जी सारी उम्मत ते राज़ी थी, बीमारन के शिफा दे। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। एक बेरो फातिहा पढ़ो साहिब मज़ार जे। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहदिना सिरातल मुस्तकीम।